सूरतुल मुजादिला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द समिअ अल्लाहु क़ौलल्लती तुजादिलुका फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाहि वल्लाहु यस्मअु तहावुरकुमा इन्नल्लाह समीउन बसीर। الذين يظاهرون منكم من نسائهم ما هن أمهاتهم إن أمهاتهم إلا اللائي ولدنهم وَإِنَّهُمْ لَيَقُولُونَ مُنكَرًا مِنَ الْقَوْلِ وَزُورًا وَإِنَّ اللَّهَ لَعَفُوٌّ غَفُورٌ। अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। बेशक अल्लाह उन्हीअ ज़ाल जो ॻाल्हाइण ॿुधो जंहिं मुड़स बाबति तोसां झगड़ो थे कयो ऐं अल्लाह जे आॾो पंहिंजे ॾुख जो अहवाल बयान थे कयो ऐं अल्लाह अव्हां ॿिन्ही जो पाण में ॻाल्हाइण ॿुधो थे। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। अव्हां मां जेकी पंहिंजनि ज़ालनि खे माउ कोठे वेहंदा आहिनि उहे ज़ालूं के उन्हनि जूं माउरूं नाहिनि, संदन माउरूं त उहे आहिनि जिन खे न ॼणियो आहे। ऐं बेशक उहे ईअं चवंदड़ हिकु अण जुगाईंदड़ ॻाल्हि ऐं कूड़ चवंदा आहिनि ऐं बेशक अल्लाह माफ़ी ॾींदड़ बख़्शणहार आहे। والذين يظاهرون من نسائهم ثم يعودون لما قالوا فتحرير رقبة من قبل أن يتماسا ذلكم توعظون به والله بما تعملون خبير। فمن لم يجد فصيام شهرين متتابعين من قبل أن يتماسا فمن لم يستطع فإطعام 60 مسكينا ذلك لتؤمنوا بالله ورسوله وتلك حدود الله وللكافرين عذاب أليم۔ إن الذين يحادون الله ورسوله كبتوا كما كبت الذين من قبلهم وقد أنزلنا آيات بينات وللكافرين عذاب مهين۔ يوم يبعثهم الله جميعا فينبئهم بما عملوا أحصاه الله ونسوه والله على كل شيء شهيد۔ ऐं जेकी पंहिंजनि ज़ालनि खे माउ कोठे वेहंदा आहिनि से वरी जेकी चयाऊं तंहिंखां पोइ ते मोटंदा आहिनि त ॿिन्ही ज़ाल मुड़स जे पाण में हथ लाइण खां अॻु हिकु बानू आजो करणु वाजिबु आहे। इन हुकुम सां अव्हां खे नसीहत ॾिजे थी ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। पोइ जेको बाने खे न लहे तंहिं ते ॿिन्ही जे पाण में हथ लाइण खां अॻु 2 महीना लॻोलॻ रोज़ा रखणु वाजिबु आहे। पोइ जेकी रोज़ा रखी न सघे
तंहिं ते 60 मिस्कीननि जो खाराइण वाजिबु आहे। इहो हुकुम हिन लाइ आहे त तव्हीं अल्लाह ऐं संस पैगुंबर जे हुकुम खे मञो ऐं इहे अल्लाह जूं मुक़रर कयल हदूं आहिनि ऐं मुनकरनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। बेशक जेकी अल्लाह ऐं संस पैगुंबर जी मुखालफ़त कंदा आहिनि तिन खे ईअं ख्वार कयो वियो जीअं उन्हनि खे ख्वार कयो वियो जेकी खाउन अॻु हुआ, ऐं बेशक पधरियूं आयतूं नाज़िल कयूंसूं ऐं मुनकरनि लाइ ख्वार कंदड़ अज़ाब आहे। जंहिं ॾींहुं उन्हनि मिड़नी खे अल्लाह उथारींदो तंहिं ॾींहुं खेनि उन्हीअ जी सुध ॾींदो जेकी कमायो हुआऊं। अल्लाह इन खे ॻणे रखियो आहे ऐं हुननि उहो विसारे छॾियो ऐं अल्लाह हर शइ ते ख़बर रखण वारो आहे। أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يَعْلَمُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ مَا يَكُونُ مِن نَّجْوَى ثَلَاثَةٍ إِلَّا هُوَ رَابِعُهُمْ وَلَا خَمْسَةٍ إِلَّا هُوَ سَادِسُهُمْ وَلَا أَدْنَى مِن ذَلِكَ وَلَا أَكْثَرَ إِلَّا هُوَ مَعَهُمْ أَيْنَمَا كَانُوا ثُمَّ يُنَبِّئُهُم بِمَا عَمِلُوا يَوْمَ الْقِيَامَةِ إِنَّ اللَّهَ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمٌ أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ نُهُوا عَنِ النَّجْوَى ثُمَّ يَعُودُونَ لِمَا نُهُوا عَنْهُ وَيَتَنَاجَوْنَ بِالْإِثْمِ وَالْعُدْوَانِ وَمَعْصِيَةِ الرَّسُولِ وَإِذَا جَاءُوكَ حَيَّوْكَ بِمَا لَمْ يُحَيِّكَ بِهِ اللَّهُ وَيَقُولُونَ فِي أَنفُسِهِمْ لَوْلَا يُعَذِّبُنَا اللَّهُ بِمَا نَقُولُ حَسْبُهُمْ جَهَنَّمُ يَصْلَوْنَهَا فَبِئْسَ الْمَصِيرُ न ॾिठो अथई छा त जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे। किथे बि पाण में 3 ॼणनि जी ॻुझी सलाह करण न हूंदी आहे पर उन्हनि मां चोथों अल्लाह आहे, ऐं न की 5 ॼणनि जी पर उन्हनि में 6 अल्लाह आहे, ऐं न की इन ॻाणाटे खां तमामु घटि ऐं तमामु वध आहिनि पर अल्लाह साणन आहे। जिते बि हुजनि वरी जेकी कयो अथनि तंहिंजी क़यामत जे ॾींहुं खेनि सुध ॾींदो। बेशक अल्लाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। ऐ पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जिन खे ॻुझनि सलाहनि करण खां झलियो वियो, वरी जंहिंखां झलिया विया सोई कंदा आहिनि ऐं गुनाह ऐं हद खां लंघण ऐं पैगुंबर जी नाफ़रमानी करण बाबति पाण में ॻुझूं सलाहूं कंदा आहिनि, ऐं जॾहिं तो वटि ईंदा आहिनि तॾहिं तोखे उन लफ़्ज़ सां सलाम कंदा आहिनि जंहिंसां तोखे सलाम अल्लाह न कयो आहे, ऐं पंहिंजनि दिलनि में चवंदा आहिनि त जेकी चवंदा आहियूं तंहिंजे करे अल्लाह असांखे छो नथो अज़ाब करे। खेनि दोज़ख बस आहे, उन में पवंदा, पोइ दोज़ख बुछड़ी जाइ आहे। يا أيها الذين آمنوا إذا تناجيتم فلا تتناجوا بالإثم والعدوان ومعصية الرسول وتناجوا بالبر والتقوى واتقوا الله الذي إليه تحشرون إنما النجوى من الشيطان ليحزن الذين آمنوا وليس بضارهم شيئا
وَلَيْسَ بِضَارِّهِمْ شَيْئًا إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ وَعَلَى اللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُؤْمِنُونَ ऐं ईमान वारो जॾहिं अमीं पाण में का ॻुझी सलाह करियो त गुनाह ऐं हद खां लंघण ऐं पैगंबर जी नाफ़रमानीअ बाबति का बि पाण में सलाह न करियो ऐं पाण में चङाई ऐं परहेज़गारीअ बाबति सलाह करियो ऐं उन्ही अल्लाह खां ॾिजो जंहिं ॾांहुं गॾु कया वेंदो। बुछड़ी सलाह करण त शैतान जो कमु आहे, हिन लाइ त मोमिननि खे दिलगीर करे ऐं हू अल्लाह जे हुकुम खां सवाइ खेनि कुझु बि नुक़सान पहुचाइण वारो नाहे ऐं जुगाए त मोमिन अल्लाह ते भरोसो कनि। يا أيها الذين آمنوا إذا قيل لكم تفسحوا في المجالس فافسحوا يفسح الله لكم وإذا قيل انشزوا فانشزوا يرفع الله الذين آمنوا منكم والذين أوتوا العلم درجات والله بما تعملون خبير ऐं ईमान वारो जॾहिं अव्हां खे चइजे त पंहिंजनि मजलिसनि में जाइ कुशादी करियो, पोइ जाइ कुशादी करियो त अल्लाह बि अव्हां जे लाइ कुशादगी करे ऐं जॾहिं चइजे त उथो तॾहिं उथो त अव्हां मां जिन ईमान आंदो आहे ऐं जिन खे इल्मु ॾिनो वियो तिन जा मर्तबा अल्लाह वॾा करे ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। يا أيها الذين آمنوا إذا ناجيتم الرسول فقدموا بين يدي نجواكم صدقة ذلك خير لكم وأطهر فإن لم تجدوا فإن الله غفور رحيم أأشفقتم أن تقدموا بين يدي نجواكم صدقات فإذ لم تفعلوا وتاب الله عليكم فأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأطيعوا الله ورسوله والله خبير بما تعملون ऐं ईमान वारो जॾहिं अमीं घुरो त पैगंबर सां का ॻुझी ॻाल्हि करियो तॾहिं पंहिंजी ॻुझी ॻाल्हि करण खां अॻु पहिरियां ई ख़ैरात ॾियो। इहो कमु अव्हां लाइ भलो ऐं तमामु सुठो आहे। पोइ जेको कुझु न लहो त बेशक अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। अमीं उन ॻाल्हि खां डिॼी वियो छा त पंहिंजी ॻाल्हि चवण खां अॻे ख़ैरात ॾियो। पोइ जॾहिं अव्हां न कयो ऐं अल्लाह अव्हां खां टारो कयो तॾहिं निमाज़ पढ़ंदा रहो ऐं ज़कात ॾींदा रहो ऐं अल्लाह ऐं संस पैगंबर जो चयो मञो ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ تَوَلَّوْا قَوْمًا غَضِبَ اللَّهُ عَلَيْهِمْ مَا هُمْ مِنكُمْ وَلَا مِنْهُمْ وَيَحْلِفُونَ عَلَى الْكَذِبِ وَهُمْ يَعْلَمُونَ أَعَدَّ اللَّهُ لَهُمْ عَذَابًا شَدِيدًا إِنَّهُمْ سَاءَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ اتَّخَذُوا أَيْمَانَهُمْ جُنَّةً فَصَدُّوا عَن سَبِيلِ اللَّهِ فَلَهُمْ عَذَابٌ مُهِينٌ لَن تُغْنِيَ عَنْهُمْ أَمْوَالُهُمْ
أولادهم من الله شيئا أولئك أصحاب النار هم فيها خالدون يوم يبعثهم الله جميعا فيحلفون له كما يحلفون لكم ويحسبون أنهم على شيء ألا إنهم هم الكاذبون استحوذ عليهم الشيطان فأنساهم ذكر الله أولئك حزب الشيطان ألا إن حزب الشيطان هم الخاسرون إن الذين يحادون الله ورسوله أولئك في الأذلين كتب الله لأغلبن أنا ورسلي إن الله قوي عزيز اے پیغمبر انہن ॾांहुं न ॾिठो अथई छा जिन हिक अहिड़ी क़ौम सां दोस्ती रखी जिन ते अल्लाह ॾमरियो आहे न कि उहे यानी मुनाफ़िक़ अवाम आहिनि ऐं न कि उन्हनि यहूदियन मां आहिनि ऐं उहे ॼाणी बुझी कूड़ ते कसम खणंदा आहिनि उन्हनि लाइ अल्लाह सख़्तु अज़ाब तयार कयो आहे बेशक उहे जेकी कंदा आहिनि सो बुछड़ो आहे पंहिंजनि कसमनि खे ढाल करे वरितो अथनि ऐं अल्लाह जी वाट खां माण्हुनि खे झलियाऊं तंहिं करे उन्हनि लाइ ख्वारी ॾींदड़ अज़ाब आहे अल्लाह जे अज़ाब खां न कि संदन माल ऐं न कि संदन औलाद खां कुझु बि टारींदो उहे दोज़खी आहिनि इहे उन में सदाईं रहंदा जंहिं ॾींहुं उन्हनि मिड़नी खे अल्लाह उथारींदो तंहिं ॾींहुं संदसि आॾो ईअं कसम खणंदा जीअं अव्हां जे आॾो कसम खणंदा आहिनि ऐं भाईंदा आहिनि त उहे कंहिं चङी ॻाल्हि ते आहिनि ख़बरदार थियो बेशक उहे असुल कूड़ आहिनि मथनि शैतान ग़ालिब थी वियो आहे पोइ उन्हनि जी दिलि खां अल्लाह जी यादगिरी विसारी आई इहे माण्हू शैतान जी जमात आहिनि ख़बरदार थियो त बेशक शैतान जी जमात ई टोटे वारी आहे बेशक जेकी अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जे हुक्म जी मुखालफ़त कंदा आहिनि से तमामु ख्वारीअ वारनि माण्हुनि में आहिनि अल्लाह लिखी छॾियो आहे त आऊं ज़रूर ग़ालिब रहंदुसि ऐं मुंहिंजा पैगम्बर बि बेशक अल्लाह सघारो ग़ालिब आहे لا تجد قوما يؤمنون بالله واليوم الآخر يوادون من حاد الله ورسوله ولو كانوا آباءهم أو أبناءهم أو إخوانهم أو عشيرتهم أولئك كتب في قلوبهم الإيمان وأيدهم بروح منه ويدخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها رضي الله عنهم ورضوا عنه أولئك حزب الله ألا إن حزب الله هم المفلحون اے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم
अहिड़ी क़ौम जेका अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदी हुजे, तंहिंखे तूं हिन वस्फ़ सां न ॾिसंदे त जंहिं अल्लाह ऐं संस पैगम्बर जी मुखालिफ़त कई आहे तंहिं सां दोस्ती रखंदा हुजनि, तोड़े कहे संदुन पीर या संदुन पुट या संदुन भाइर या संदुन माइट हुजनि। इहे मोमिन उहे आहिनि जिन जे दिलनि में अल्लाह ईमान लिखियो आहे ऐं जिन खे पंहिंजे ॻुझे फ़ैज़ सां सघ ॾिनी अथसि ऐं उन्हनि खे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि, हू उन्हीअ में सदाईं रहंदा। अल्लाह खाउन राज़ी थियो ऐं उहे खाउंसि राज़ी थिया। उहे अल्लाह जी जमात आहिनि। ख़बरदार थियो त बेशक अल्लाह जी जमात ई कामयाब थियण वारी आहे।